हकीम बाबा पापा किथे आहिनि? उहे त अस्पताल विया आहिनि बीवी। हॉस्पिटल? जी हाँ बीवी। छो? अस्पताल मां फोन आयो हो त मायरा बीबी खे होश अची वियो आहे। छा वाकई? वसीम ॿुधियो तो मायरा खे होश अची वियो? हा मूं ॿुधो, ॾाढी ख़ुशी जी ख़बर आहे। उहो त आहे। तूं हिते बीठी छो आहे? हॉस्पिटल न वेंदी? छो न वेंदमि, पर छा? मूंखे सम्झ में नथो अचे त मां ख़ुशि थियां या परेशान। अगर आपी खे मुकम्मल तरीके सां होश अची वियो त छा फसिया? पोइ वसीम असां ॿिन्ही जो छा थींदो? मायरा जे होश में अचण सां असां ॿिन्ही जे रिश्ते ते को फर्क न पवंदो। मायरा जे होश में अचण जी ख़ुशी मूंखे बि आहे, पर हिन जो मतिलबु इहो न आहे त वो असांजे विच में अची वेंदी। वो तो सब सही है, पर मां हुन जे साम्हूं कीअं ईंदसि? तूं पाण खे गुनाहगार न समझ, तो त कुछ गलत ना है क्यों? पर न हूंदे बि मां हुन जे गुनहगार आहियां। मां पंहिंजे पाण खे कॾहिं बि माफ़ न करे सघंदमि। तूं एतिरो न सोच फसिया। तोखे त ख़ुशि थियण घुर्जे त तोखे तुंहिंजी भेण वापसि मिली वई आहे। बाक़ी ॻाल्हियूं बाद में ॾिसंदासीं। ठीकु आहे। लेट्स गो। आफ्टर यू। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।